जय झूलेलाल। श्री झूलेलाल चालिया महोत्सव जी सॼे सिंधी समाज खे करोड़ करोड़ वाधायूं। अमित पिंजानी जी तरफ़ां जेके सदैव तव्हांजी सेवा में हाज़िर ऐं तत्पर आहिनि। सत्यम रेफ्रिजरेशन धमतरी छत्तीसगढ़ मां। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। ख़बर धमतरी जी आहे त असांजे ईष्ट देव श्री साईं झूलेलाल जो श्री चालीहो महोत्सव हली रहियो आहे त 40 ॾींहंनि जे हिन भक्तिमय उत्सव जे अंतर्गत चङा कार्यक्रम कया विया। 40 ई रातियूं ईष्ट देव जी भक्ति पलव अरदास ऐं समापन समारोह मनायो वियो त 5 सितंबर 2019 ते पूज्य संत डॉक्टर संतोष कुमार जी शिवधारा आश्रम अमरावती द्वारा अमृतवाणीअ जी वर्षा श्री झूलेलाल मंदिर झूलेलाल ग्राउंड ते हली रही। पूज्य संतन सिंधी समाज लाइ तमामु सुहिणियूं ॻाल्हियूं चयूं कि असांखे पंहिंजे ईष्ट देव झूलेलाल जे अॻियां नियमित रोज़ पलव अरदास कंदी रहणी आहे त कॾहिं बि असां ते काई बि विपत्ति न अची सघंदी ऐं असांखे पंहिंजे धर्म खां कॾहिं भटकणो नाहे। समापन समारोह ते श्री झूलेलाल मंडल द्वारा मेधावी ॿारनि जो सम्मान कयो वियो ऐं महिला मंडल द्वारा आयोजित नाट्य मंचन ऐं संस्कृति कार्यक्रमनि जो सम्मान कयो वियो ऐं सिंधु संगम माचिस मीडिया जा डायरेक्टर विजय दुसेजा बिलासपुर मां, संपादक राकेश डिंगवानी रायपुर मां, विजय थावानी रीवा मां, चंदा माखीजा ऐं सोनिया डिंगवानीअ खे श्री झूलेलाल मंडल द्वारा शुभकामनाऊं ॾिनियूं वयूं ऐं इन्हनि जो स्वागत कयो वियो ऐं मंच ते उपस्थित सभिनीनि संतनि सिंधु संगम जे असांजे हिन चैनल जी सराहना कई। मंझंदि जो आम भंडारो कयो वियो। शाम 5 वॻे खां श्री ज्योतिन वारे साहिब जी शोभा यात्रा श्री झूलेलाल मंदिर कोष्ठापारा खां प्रारंभ थी त संत श्री तुलसीदास दरबार ऐं आनंदपुर कुटिया में शोभा यात्रा जो स्वागत कयो वियो। हीअ शोभा यात्रा गणेश चौक झूलेलाल मार्केट अमापारा ऐं भाई चौथराम, भाई अशोक कुमार, भाई नारायण दास, भाई घनश्याम दास, भाई मनीष कुमार, भाई रामचंद, साईं लोकेश कुमार, भाई कन्हैयालाल ऐं साईं हरिजन इन जो स्वागत कयो। शोभा यात्रा जे हिन कार्यक्रम में राति 9 वॻे श्री ज्योतिन वारे साहिब जी पलव अरदास अखो आरती करे बनिया तालाब ते विसर्जन कयो वियो। हिन समापन समारोह ते समूरे समाज जा माण्हू उते उपस्थित हुया त भाई साहब श्री भरत जग्यासी ऐं भाई साहब श्री अमरलाल भी उपस्थित हुया। वॾी ख़ुशी थी कि धमतरीअ जे समूह राज्यनि जी युवा समिति भी हिन 40 समापन में अची करे धूम मचाई, जंहिं टीम जा माण्हुनि जो नालो हिन प्रकार आहे त कोमल गुनानी, कमल नागवानी, राकेश मध्यानी, अशोक पंजवानी ऐं अञा कई ॼणनि पंहिंजी उपस्थिति उते ॾिनी। त अॼु जे समाप्तिअ में असांजा सम्मानीय माण्हू जेके उपस्थित हुया, दादा श्री घनश्याम दास लेडवानी, दादा श्री बालचंद रोहिरा, दादा श्री केशवदास पिंजानी, दादा श्री सन्मुखदास पंजवानी, श्री गोवर्धन पिंजानी, दादा किशन मूलवानी, परमानंद नेहलानी, अर्जुन लखवानी, अशोक डोडवानी, रमेश कोटवानी, नारू बजाज, अशोक जेटवानी, लखू मूलवानी, राजा माधवानी, गोपाल वाधवानी, रिंकू गोविंदानी, विनोद लालवानी, विशाल पोपटानी, श्याम मूलवानी, लक्ष्मण राजू ऐं समूरे समाज जा माण्हू उते उपस्थित हुया। त आख़िरी में संतन असांजे सिंधु संगम चैनल खे पंहिंजो आशीर्वाद ॾिनो। जय झूलेलाल। सोनिया डेंगवानी हर बार हिननि जो असांखे जेको हे अॼु जो बि आयोजन आहे उनमें विझनि था पिया त उन्हनि जो असां स्वागत सम्मान दिलि सां कयूं था। थावर भाई साम्हूं अची वञनि, ज़ोरदार ताड़ियूं जेका असांजी ॻाल्हि सॼे हिंदुस्तान में पहुचाईंदा, जेका साईं जी ॻाल्हि सॼे हिंदुस्तान में पहुचाईंदा। असां उन्हनि जो दिलि भाई थावर राजवानी सिंधु संगम के असांजो चैनल माचिस के शुभकामना है कि धमतरी जी ॻाल्हि पूरे शहर में पूरे हिंदुस्तान में उहे पहुचाइनि था पिया और धमतरी वारनि जो हिकु ई उद्देश्य साईं जिते बि सिंधी हुजनि सभु हिकु हुजनि, पाण में हिकु हुजे, प्यार हुजे। मां आमंत्रित कयां थो दादा कन्हैयालाल जे स्वागत जे लाइ। तुलसी भाई हिंदुजा अची करे तुलसी भाई हिंदुजा धमतरी सिंधी खेल हमेशा लॻाईंदा आहिनि साईं।
हमेशा सिंधी खेल सामाजिक एकता यूनिटी लाइ बिल्कुल सिंधु संगम चैनल यूट्यूब में माचिस जैन ॾिसो आहे बिल्कुल ॾिसे रोज ॾिसे सिंधियुनि जी ख़बरूं उन चैनल में असांजा कालू भैया आहिनि ढोलककार कालू भैया जोरदार ताड़ियूं तो हमने ढोलक गाई दिया इन्होंने भी ढोलक गाई दिया जैसे जैसे साईं हूंदा आहिनि